खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सभिनी खे भली कार ऐं सभिनी सूफ़ी सोज़ रखंदड़नि खे हक़ मौजूद। उमेद आहे तव्हां सभई ख़ैरियत सां हूंदो। ऐं अॼु यकीनन जेके माण्हू ऑफिस वञनि था, कमकार कनि था, उन्हनि जे वीक जो लास्ट ॾींहुं आहे, वरी 2 ॾींहं वांगुरु ऑफ हूंदो। सो ये 5 डेज़ अव्हांजे इलाही घणा भरपूर हूंदा आहिनि, इलाही घणा बिज़ी हूंदा आहिनि। बट उन खां पोइ अक्सर चयो वेंदो आहे त छंछरु आचर असांखे कुझु सुकून हूंदो आहे, पर हक़ीक़त अव्हांखे ॿुधायां त छंछरु आचर ते ई सुकून ख़राबु थींदो आहे। कीअं? जॾहिं अव्हां सॼो हफ़्तो पूरो कमु कंदा आहियो, वरी उन खां पोइ छंछरु आचर अव्हांखे मिलंदो आहे त माइट मिट जेकॾहिं का छोकिरी आहे त उनखे घर में खाधो पचाइणो आहे, कंहिं ॾे वञिणो आहे या केरु उनजे घर में हलियो ईंदो। सो इहे सभई कम एतिरा हूंदा आहिनि जो यकीन कयो ॿाहिरि वारी जेका लाइफ हूंदी आहे कॾहिं कॾहिं उन खां वधीक बि डिफ़िकल्ट थी वेंदा आहिनि। सो इन करे जेके चवनि था त छंछरु आचर कुझु सुकून हूंदो आहे, उहे बिल्कुलु ग़लति था चवनि, इहो कोन हूंदो आहे। छंछरु आचर ते ई असांखे वधीक कम हूंदा आहिनि ऐं अधु ॾींहुं त लाज़मी आहे निंड में गुज़रंदो आहे। निंड खां पोइ वरी जॾहिं उथंदा आहियूं त हिकिड़ी अजीब बेज़ारियत हूंदी आहे, छो जो सुबुह जो अर्ली मॉर्निंग जॾहिं उथण जी अव्हांखे हैबिट थी वञे ऐं उन खां पोइ वरी थोरो जेकॾहिं 3 कलाक बि या 1 कलाक या 2 कलाक बि अव्हां वधीक सुम्हो था त यकीन कयो मथे में सूरु स्टार्ट थी वेंदो आहे। सो इन करे अव्हांजी जेका रूटीन आहे अर्ली मॉर्निंग उथण जी, उनखे बरक़रार रखंदा कयो, चाहे छंछरु हुजे, आचर हुजे या सूमरु हुजे। अव्हांजे हेल्थ जे लाइ इलाही सुठो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांखे त ख़ैर टाइम इन करे बि घटि मिलंदो आहे जो डायरेक्टली उथण खां पोइ सिधो असांखे सेट ते पहुचणो हूंदो आहे जो मॉर्निंग शो आहे। बट अव्हांखे जेकॾहिं थोरो वक़्तु आहे त 10 खां 15 मिंट अव्हां काॾे ॿाहिरि हलिया वेंदा कयो, थोरी वॉक करे वठंदा कयो, इन सां अव्हांजी सिहत सुठी थींदी। ऐं ॿियो उहे बि सियारे जी वॉक, थधी थधी मतिलबु थधो थधो मौसम, थधी थधी हवा, उन में अव्हां ॿाहिरि वञो ऐं हथ में कान का शइ गरम हुजे त पोइ यकीन कयो अञा वधीक मज़ो ईंदो आहे सुबुह जी वॉक ऐं शाम जी वॉक में। सो इहे ॻाल्हियूं त उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हमेशह अव्हां सां कंदा ई रहंदा आहियूं, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके कंदा त रोज़ु आहियूं पर हमेशह हिकु नए अंदाज़ सां। ऐं अॼु हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि, अॼु हिकिड़ो अहिड़ो ई फॉर्मेट असांजे प्रोग्राम में आहे ऐं आई होप अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो। हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में सुठनि सिंगर्स खे इनवाइट कयूं ऐं सुठनि म्यूज़िशंस खे इनवाइट कयूं। सो असां सां गॾु बिल्कुलु हिकिड़ो बहितरीनु महिमान मौजूदु आहे, सिंगर आहे। हाणे उहो केरु आहे इन जे लाइ थोरो इंतज़ारु मूं ते एतबार। सो मूंखे ॿुधाईंदी हलां त नेस्ले एवरीडे जे ताबुन सां ही शो आहे। नेस्ले एवरीडे अव्हां 10 रुपयनि जे साशे में बहितरीनु 3 कप चांहि जा तयारु करे सघो था। गर्मा गरम लज़ीज़, ज़ाइक़ो इलाही बहितरीनु हूंदो आहे, स्ट्रॉन्ग हूंदी उहा चांहि। ऐं इहे सभई क्वालिटीज़ जॾहिं हिकिड़ी चांहि में अव्हांखे मिली वञनि त पोइ हेॾे होॾे वञण जी त का बि ज़रूरत कोन आहे। उहे बि 50 रुपए जो कमु आहे ऐं 50 रुपए जो कप अव्हां ॿाहिरां वठो था त बहितर न आहे त 10 रुपए में अव्हां 3 कप तयारु करे वठो। सो मां बि कुझु तरीक़ो सिखी वई आहियां, छो जो असांजो जेको आर्टिस्ट आहे जंहिंजे ढाबे ते अॼु असां आया आहियूं चांहि पीअण जे लाइ, होटल सिंधी में चवंदा आहिनि। सो उनजे होटल ते आहियूं त मूंखे बि चांहि ठाहिणु हाणे अची वई आहे, पर चांहि जो सही तरीक़ो छा आहे, स्पेशली नेस्ले एवरीडे जी चांहि कीअं तयारु थींदी आहे, उन्हनि खां ई असां पुछी था वठूं। ऐं अॼु बि बल्कि असां उन्हनि सां गॾु मौजूदु आहियूं। सो के मौजूदु आहे, के चांहि वाला। अस्सलाम वालेकुम के। वालेकुम सलाम ऐं आयल महिमाननि खे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो ढाबो माशाल्लाह एॾो त मशहूरु थियो आहे नेस्ले एवरीडे वारनि जे करे, जो अॼुकल्ह वॾा वॾा फनकार मूंखे फ़ोन था करनि त तूं असांखे घुराई नथो या चांहि असां ॾे खणी आ। मुंहिंजो होटल त मां नथो छॾे सघां, तंहिंजे करे तव्हांखे हिते अचिणो। अच्छा, तव्हांजी जेका माइक आहे न उहा बंदि आहे, पोइ अव्हां सां थोरी देरि में असां ॻाल्हायूं था। फ़िलहाल जेके महिमान आहिनि, छो जो असांखे ब्रेक ॾांहुं बि वधिणो आहे। सो व्यूअर्स, तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेको महिमान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, हर दिलि अज़ीज़ शख़्सियत आहे अव्हां सभिनी जी। ऐं ख़ासि तौर ते रिकॉर्डिड सॉन्ग्स अव्हां ॿुधंदा आहियो, पर लाइव ॿुधण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। कुझु अंदाज़, कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके जॾहिं लाइव ॻाईंदा आहिनि त उहो सहर ई हिकिड़ो अलॻि हूंदो आहे। ऐं हिकिड़ो अहिड़ो ई फ़नकार अॼु असांजे विच में मौजूदु आहे जंहिंखे मां तमामु घणो पसंदि कंदा आहियूं। ख़ासि तौर ते सिंध टीवी जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त जॾहिं बि असां उनखे सॾु कयो आहे हमेशह उन्हनि जी चयो आहे। सो थोरा हितां आहियूं उन्हनि जा। ऐं ख़ासि तौर ते क्लासिकल मौसीक़ी अॼोके दौर में जेके असां जहिड़ा फ़नकार आहिनि उहे त कोशिशि कंदा त डायरेक्टली असां फेमस थी वञूं, बट क्लासिकल रागी पंहिंजी पूरी ज़िंदगी जो हिकिड़ो गीठ हिसो मौसीक़ी खे ॾिए थो, उन खां पोइ वञी कंहिं मुक़ाम ते पहुचे थो। ऐं उहा जेका महिनत हूंदी आहे, जेका स्ट्रगल हूंदी आहे, उनखे काथे बि डाउन थियणु न ॾींदी आहे। पर जेके 4 ॾींहंनि वारी चांड्रोकी वारा फ़नकार हूंदा आहिनि, फ़ौरन ईंदा आहिनि, उन खां पोइ फ़ौरन ई डाउन थी वेंदा आहिनि। सो असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु क्लासिकल सिंगर हनीफ़ लाशारी साहब। अस्सलाम वालेकुम। हनीफ़ साहब, सॉरी, वाहिद लाशारी। एक्सट्रीमली सॉरी। एक्चुअली थोरी देरि पहिरियों अव्हांजो भाउ मोहतरम आहे, उन्हनि जी ॻाल्हि पई थी, अचानक मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो ब्रदर जंहिंखां मां सिखियो, जेको आहे अञा थी सिखां पियो उन खां,
ऐं जेका बि इहे सम्झो इन्वेस्टमेंट आहे उन जी आहे। अच्छा पोइ तव्हांखे कीअं लॻो जॾहिं मां हनीफ़ साहब चयो, हनीफ़ साहब जो नालो अनाउंस कयो? ख़ुशी थियो जो मुंहिंजो पोइ नालो तव्हां ईअं न चओ हाणे त तव्हां वाहिद लाशारी आहियो। मूंखे ख़ुशी थी मुंहिंजो नालो जेको आनेर उन सां जुड़ी वियो ऐं उहो बि जुड़ियल आहे ऐं जुड़ियल रहंदो माशाल्लाह माशाल्लाह। उस्ताद जो नालो अची वञे अॻियां त ॿियो शागिर्द खे ॿियो छा खपे। बहरहाल ॾाढो शॉकिंग हूंदो आहे जॾहिं सुठो शगुन आहे इहो त जे माशाल्लाह मतिलबु आगाज़ में सुठो शगुन थियो आहे। हा, हा। इख़्तिताम ताईं इलाही सुठा शगुन थींदा। सो अव्हां सां गॾु ऐं मुंहिंजे भाउ मोहतरम सां गॾु हमेशह अव्हांजो हिकिड़ो साथी मौजूदु हूंदो आहे ऐं अक्सर जिथे महफ़िलुनि ते अव्हां वेंदा आहियो त इहो साथी अव्हां सां गॾु हूंदो आहे। सो ढोलक ते आहे असां सां गॾु मौजूदु मोहम्मद रमज़ान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं अॼु पाण में सम्झो त दोस्त चई सघूं था तव्हांखे, हा हा सभु दोस्त है न? सो अव्हां खां अॼु मौसीक़ी बि ॿुधणी आहे, कलाम बि ॿुधणा आहिनि, कचहरी बि इलाही करणी आहे, लाइव कॉल्स बि आहिनि ब्रेक खां पोइ। सो व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक न वधंदासीं, ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त प्रोग्राम खे ॿीहर कंटिन्यू कंदासीं। सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं असां सां गॾु जीअं त मूं अॻे चयो त के मौजूदु आहे ऐं के खां चांहि ठाहिण बि सिखंदासीं ऐं बिल्कुलु असांजे लाइ गर्मा गरम चांहि बि तयारु थींदी। सो के बिल्कुलु मां तयारु आहियां चांहि ठाहिण जे लाइ। नेस्ले एवरीडे एॾो त मूंखे मशहूरु करे छॾियो आहे जो वॾा वॾा फनकारनि मूंखे फ़ोन था कनि, भाई चांहि हिते जी ठाहे। मां चयो हिते कीअं जी ठाहे, तव्हां अचो मुंहिंजे होटल ते त तव्हांखे चांहि। अॼु बि ॾिसो वॾा वॾा फनकार वेठा ऐं हिननि खे चांहि पियारींदुसि। चांहि वाह साहब सफ़ा सवली आहे ठाहिण, ॾुखी कोन्हे का। जंहिंमें पाणी विझो, खंडु पती विझो, सिलेमानी चांहि जेॾीमहिल तयारु थिए हिकिड़ो शाशे जेको आहे एवरीडे जो तव्हां विझो, बहितरीन चांहि जा 3 कप तयारु। वाह वाह। त ॾुखी आहे कोन का, बसि तव्हां हिते कचहरी कंदो ऐं मां तव्हांजे लाइ चांहि तयारु कंदुसि, पोइ तव्हांखे पियारींदुसि। सही। सो इहो वरी इहो ॾिसो हाणे साईं असांखे चांहि बि भली पहिरियों वरी इहे अधी असांखे इहो ठुठिया थी ॾेखारे। न न न न न ही असल में चइबो आहे गुड लक। अच्छा तव्हां सुठी चांहि ठाहियो, मां लक पई विश कयां। असां वरी सिंधी में चांहि ठाहिजे त ठुठियो। अच्छा इहो हूंदो हा, आहे, इहो हिते असां- हीअं हूंदो आहे। अच्छा उहो असां वरी ईअं कोन कंदा आहियूं। अच्छा त हीअं मां तव्हांखे लक विश कई त अलाह करे त तव्हां चांहि सुठी ठाहियो। हा ठीकु आहे, पोइ त ज़बरदस्त आहे। अंग्रेज़ी में लक विश आहे। कॾहिं कॾहिं अंग्रेजी ॻाल्हाइणु खपे न इंसान खे। हा अंग्रेजी बिल्कुलु ॻाल्हाइण। तव्हां बि सिखी वठो, को अंग्रेज़ अचे न त हुनखे कम अज़ कम तव्हां कुझु ॻाल्हाए सघो। यस आई एम थोरी थोरी अंग्रेजी ॼाणीनि। यस है न सर, तव्हां बि के सां अंग्रेजी ॻाल्हाए सघो न असीं त असां तो मतिलबु के मुंहिंजी अंग्रेजी आहे तव्हां बसि सिखणु खपे तव्हांखे, है न के बिल्कुलु सो बिल्कुलु। चांहि ठाहिण तयारु कयो, असां जेसिताईं कचहरी कयूं वरी तव्हांखे सॉन्ग बि ॿुधायूं था। साईं वाह साहब छा त ॻाईंदो आहे, अॼु त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो, मां नचंदुसि बि न अहिड़ा गाना पोइ ॻाईंदुसि। पहिरियों चांहि तयारु कयो, जी बिल्कुलु। जेसिताईं असां कुझु पुछी वठूं त महिमान बि चांहि ठाहींदा आहिनि की न सिर्फ़ु पीअंदा अॼु? हा ठीकु आहे। भाई साहब चांहि ठाहींदा आहियो या सिर्फ़ु पीअंदा आहियो? फिलहाल पीअण तक है, ठाहे कोन्हे कॾहिं किचन में न विया आहियो ठाहिण जे लाइ? कोशिश ही न कई आहे। छो भला? क्योंकि चांहि मां ट्वाइस अ डे यानी ॾींहं में वधि में वधि 2 दफ़ा। भला कॾहिं ईअं फैमिली फरमाइश कई आहे त भई चांहि हुजणु खपे न? कॾहिं खाधो पचायो आहे? बिल्कुलु बि न। आनो बि बॉइल न आहे कयो? महान आहियो तव्हां। मतिलबु हिन महिल ताईं न चांहि ठाही आहे, न आनो पचायो आहे, न ज़रूरत पाणी। न पई आहे अहिड़ी कॾहिं यानी कि फैमिली पूरो वज़न संभाली वेठी हा आहे भई। मां राति जो अगरि सुबुह जो 4 बजे बि करे निकिरां त मूंखे नाश्तो ते रेडी मिलंदो आहे। अच्छा सुबुह जो छा वधीक खाइणु पसंदि कंदा आहियो? सुबुह जो चांहि पराठो बसि तक़रीबन। चांहि पराठे खां पोइ वरी आवाज़ जो मसलो न आहे थींदो एॾो ऑइली? न न उहो हूंदो आहे जो मथां घी न लॻायोसि तव्हां, अंदरि हणंदा आहिनि, मथां एतिरो ऑइली न हूंदो आहे। तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा रमज़ान साहब बि अव्हां सां गॾु मौजूदु आहे। सो रमज़ान कीअं लॻंदो आहे परफॉर्म करे हनीफ़ साहब सां, वाहिद साहब सां? थोरा आर्टिस्ट बचा आहिनि पंहिंजो फोक ऐं क्लासिकल ॻाइण वारा, पोइ हिननि सां संगत करण में ख़ुशी थींदी आहे, मज़ो बि ईंदो आहे। सही। अच्छा कॾहिं ईअं थियो किथे ज़हनी तौर ते प्रेज़ेंट न हुयो ऐं कावड़जी पिया हुजनि उस्ताद साहब, कॾहिं सही न वॼायो हुजे? न ॻाइण वॼाइण जे मामले में न थींदो आहे ईअं, बाक़ी सफ़र में दोस्ती में
पोइ ज़ाहिर आहे इख़्तिलाफ़ात थींदा आहिनि तबियतनि लेट पहुचण में जल्दी पहुचण में या कुझु ॿियनि मामलनि में इहो त ज़ाहिर आहे कमु आहे सही सो अव्हांजो साथ केतिरो पुराणो आहे हिन जे असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं पर सिंगर मौजूदु हुजे ऐं ढोलक बि हिते मौजूदु हुजे वेठा वरी होटल में आहियूं चांहि जो कप बि हुजे ऐं को सॉन्ग न हुजे यकीन कयो ॻाल्हि बिल्कुलु नथी ठहे पर मूंखे बि हिकिड़ो ॿुधाइजो त इहो जेको चांहि तव्हां तेज़ मिठी पीअंदो या घटि ऐं हा सुठो सवाल पुछियो मीडियम हुजे मतिलबु मीडियम अंग्रेजी हा विचोली सही है सो असां हाणे हिन महिल हाई लेवल जो सॉन्ग ॿुधंदासीं बिल्कुलु सही है उन खां पोइ बिल्कुलु चांहि बि ज़रूरी आहे लतीफ़ साईं बैत छो त लतीफ़ साईं असांजी उनखे ॻाइण असांजो मर्क आहे लतीफ़ साईं सुञाणप आहे लतीफ़ साईं उन जी किथे बि परफॉर्म कंदा आहिनि त उनजी काफ़ी खां वाई खां या उनजे बैत खां शुरूआत हाणे बैत क्लासिकल में ठहियल आहे राग मेघ में हिन टाइम जो राग आहे अज पुण अखड़िन अज पुण अखड़िन सजण पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन संदी सिक पिरन संदी सिक पिरन लोक दिठे न लहे सारंग सार लहज सार लहज सारंग सार लहज सार लहज सारंग सार लहज अल्लाह लगत उन्हन जी सारंग सार लहज सार लहज सारंग सार लहज सार लहज अल्लाह लगत उन्हन जी सारंग सार लहज सार लहज सारंग सारंग
pani pa ma re ma 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 pani sa ni pani pa ma re ma pa ma re ma re sa pani pa ma re ma pani sa ni pani pa ma re ma pa ma re ma re sa re ma pani sa re ma pani sa re ma pani re ma pani sa re ma pani sa re ma pani sa पानी पूज पटन ते अरसान करे वतन वसाए जित संगरन अल्लाह लगत उनन जी सारंग सार लहज सार लहज हाणे नी में वरी क्लासिकल थोरो तरानो आ थान देरे नौ दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दिर तान न थान देरे नौ दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दिर तान न थान दे नादर दानी उंदर दानी धेरे नात धारे दानी नादर दानी उंदर दानी धेरे नात धारे दानी घाट टिकट झुम टिकट दिखलांता थान देरे ना थान देरे ना थान देरे ना दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दिर तान ना थान देरे ना दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दिर तान ना थान देरे ना दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दिर तान ना थान देरे ना तानु धूम दाना धूम दाना दीम दाना दीम दाना दीम दाना दीम 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 दिल 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 तोम 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 दिल दिल Seriously, I'm speechless. कमाल वर्ड्स ना आहिनि मां बयान करे सघां ही सो छो ख़त्म थियो फर्स्ट क्लास स्पेशली लास्ट शायद क्वेश्चन चाहे तव्हांजे लाइ तयार थी जे वई तव्हांजी फिंगर्स पियूं हलनि ईअं ई माशाल्लाह तव्हांजो अंदाज़ ॻाइण जो यकीन कयो मतिलबु बिल्कुलु हिकिड़ी हूंदी आहे न छा फीलिंग हुई माण्हू कहिड़े जहान में हुयो बिल्कुलु अहसासु न थी सघियो सो गर्मा गर्म चांहि नहीं तोहफ़ो हमारे लाइ महिरबानी महिरबानी केके जी थैंक यू सो मच केके बहितरीन नेस्ले एवरीडे जी चांहि महिरबानी से एवरीडे वारनि जे मूंखे ते घुरायो ऐं तव्हांजे लाइ चांहि पेश करे पर तव्हां कथक कयो आहे न एॾो कथक वारो माहौल त हुयो
कमाल हे तो बिजी हो न असांखे कथक हाणे काथो ईंदी त को थरी गीत हुजे पहिरीं हुयो मूड त मां हिन थर ते सॼो थर जे लाथो हुयो न उन ते कयां पर पोइ वरी साईं अची वियो क्लासिक में पोइ मां चयो हाणे मां फिको थी वियुसि ईअं कंदुसि बाक़ी इलाही ॾुखी ॻाल्हि आहे यकीन कयो मां सिर्फ़ु इहो पई ॾिसां त हिन लिप्स कीअं था मूव कनि इन सरगम सां गॾोगॾु ऐं हुन में कीअं वेरिएशन्स था अचनि बारीकियूं थी अचनि वरी तबले ते फिंगर्स ॾिसो न सॼो ध्यानु करिणो पवंदो आहे लिरिक्स ॾे बि उहे छा आहिनि तव्हांजे हारमोनियम जा हथ आहिनि हिते छा पियो हले होॾे बि ज़हन आहे ज़हन किथे आहे? सॼी उहो मिक्सिंग उहो बिल्कुलु टेम्पो ते आख़िर में गॾु थियणो आहे ही सॼी हिनजी ॼणी फैब्रिकेशन आहे हिकिड़े क़िस्म जी सॼी जोड़जक आहे अच्छा जेको आख़िरी पोर्शन हुयो ख़ासि तौर ते स्टार्ट त सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ो फोक टच हुयो क्लासिकल में बट जेको लास्ट पोर्शन हुयो इहो तरानो में चवंदा आहिनि राग मेघ में तरानो ठीक है इहो तरानो एतिरो ख़ूबसूरत हुयो माशाल्लाह सो ॾिसूं था त लाइव कॉल ते असां सां गॾु केरु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो हेलो अस्सलाम वालेकुम भेण अस्सलाम वालेकुम जी अॼु वाज लाशारी साहब घुराए दिल के रूह के ताज़गी ॾिनी अथव भेण हिनखे सलाम थिए अव्हांजो आवाज़ इलाही घटि पियो अचे प्लीज़ लाउड स्पीकर थोरो खोले छॾींदो चांहि वारो तव्हां बहितरीन घुरायो आहे पंहिंजी मर्ज़ी वारो जी दा छा चवणु चाहींदो जी जी हेलो अच्छा थैंक यू सो मच अव्हांजो आवाज़ घटि थो अचे मे बी लाइन में का थोरी ख़राबी अक्सर थी वेंदी आहे न सो अव्हां किथे ॿाहिरि निकिरी कंहिं खुले एरिया में कॉल कंदो त तव्हांजो आवाज़ असां ताईं बिल्कुलु सही पहुचंदो सो वापसि सर मां चाहींदसि सर जेके असांजा यंगस्टर आहिनि जेके क्लासिकल जी जी ज़बरदस्त ठाही थी सच में हा हक़ीक़त इहो सॼो कमाल एवरीडे नेस्ले वारनि जो आहे फ़िलहालु तव्हांजो आहे फ़िलहालु उन्हनि मूंखे इजाज़त ॾिनी मां असल में ही जे तव्हां मिक्सचर कयो न ही मिक्सचर आहे केके जो कमाल बि आहे ऐं नेस्ले एवरीडे जो कमाल बि आहे छो जो असां बि घर में चांहि ठाहींदा आहियूं पर यकीन कयो एतिरो क्विक एतिरो जल्दी ऐं एतिरो सस्ती चांहि न मिलंदी आहे न चांहि सुठी आहे पोइ अलाए छा कयो अथई है न 80 रुपए जे लीटर में अॼुकल्ह 4 कप चांहि जे तयारु था थियनि ऐं हिन में हिकिड़े साशे में सिर्फ़ु 10 रुपए में जेकॾहिं 3 कप बि बहितरीन चांहि तयारु थिए थी त वाक़ई कमाल आहे सो हाणे त तव्हांखे सेखारी आहे घर वञी पचाईंदो छा असल में टाइम मिले तो पचाईंदासीं चांहि जेको तव्हां असांखे इहो कलाम ॿुधायो उन जे हिसाब सां तव्हांखे चांहि अहिड़ी खपे त जीअं असांखे वरी अहिड़ो ॿियो कान एनर्जी मिले वाह वाह ज़बरदस्त तमामु माशाल्लाह बहितरीन अच्छा ख़ासि तौर ते जेकॾहिं असां तराने जी ॻाल्हि कई त आख़िर में तरानो थींदो आहे ऐं इहो तरानो इलाही मुश्किल हुयो त हिन में यकीनन बोल हिनजा मुश्किल हूंदा आहिनि ॻाइण जो ऐं हीअ त हलंदो आहे पूरो कलाक अधु कलाक हिते त हाणे जस्ट तरानो हा उन में वरी राग जी छिड़खानी हलंदी आहे उन में वॾो हिसाब किताब आहे उन में वरी साज़ जी जुगलबंदी ॿिन्ही जी थींदी आहे अव्हांखे सिखण में केतिरो टाइम लॻो छो जो मूंखे लॻे थो मूंखे त पूरी ज़िंदगी लॻी वेंदी मां तरानो कोन सिखी सघंदसि हक़ीक़त आहे तव्हांखे केतिरो टाइम हीअ जेको आहे न तव्हांखे शौक़ु आहे त कोन सिखी सघंदव तव्हांखे हिन सां मोहबत आहे त कोन सिखी सघंदव तव्हांखे जेकॾहिं इश्क़ आहे त पोइ सिखंदव ऐं जेसि ताईं इश्क़ न हुजे अच्छा तव्हां चयो शौक़ु आहे नथा सिखी सघो मोहबत आहे नथा सिखी सघो इश्क़ आहे त सिखी सघो इश्क़ आहे त पोइ सिखी सघो कुझु हिननि टिनी वर्ड्स खे एक्सप्लेन कंदो एक्सप्लेन हाणे ॾिसो न शौक़ु हूंदो आहे फॉर द टाइम बिंग टेम्पररी शौक़ु आहे इहो बसि इहे ॿियो ब्रांड आयो अॻे शौक़ु लही वियो मोहबत आहे जॾहिं मिलियासीं मोहबत आहे थींदी आहे मतलब ये भी कह सकते कि 4 दिन की चांदनी इश्क़ जेको हूंदो आहे न उहो सिर लथ हूंदो आहे साईं थियणो आहे हेॾे होॾे तव्हां यंगस्टर खे ख़राबु था कयो इश्क़ कराए इश्क़ कयो न तव्हां कंहिं बि फील्ड में कंहिं बि शइ सां ही वारो इश्क़ त माशाल्लाह कंहिं सां बि इश्क़ तव्हां कयो न करे ॾेखारियो प्रूव करे ॾेखारियो तव्हां जेकॾहिं MBBS डिग्री था कयो इंजीनियरिंग था कयो तव्हां जेको आहे सो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में कयो था कुझु बि कयो था बैंकिंग में कयो था उन शइ में ईअं थी ॾेखारे माण्हू लखनि में पधरो हुजे यानी कि ज़म थी वञे उन जे अंदरि हर फील्ड जी सो ॾिसूं था त लाइन ते केरु आहे असां सां गॾु मौजूदु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल मज़ीद ख़ुशि आहियो ठीकु ठाक ख़ैरियत सां केरु पिया ॻाल्हायो था अब्दी ज़मीर भट्टी कराची का जी अदा साईं हाणे हीअं कयो टीवीअ जो आवाज़ बंदि कयो प्लीज़ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ख़ुशि आहियो जी जी अलाह जो शुक्र आहे तव्हांजी अदा टीवी हले पई टीवी बिल्कुलु बिल्कुलु सो इन जो आवाज़ बंदि कयो या थोरो पासे ते थी वञो थी सघो था बिल्कुलु बिल्कुलु अॼु ख़ुशि आहियो ठीकु ठाक अच्छा जी हाणे ॿुधायो छा चवणु चाहींदो अधे वाहिद लाशारी सां ॻाल्हाइणो थी
जी जी वाहिद लाशारी सां ॻाल्हाए सघो था जी सर अमां सां अस्सलाम वालेकुम साईं। आवाज़ जो हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। हेलो हेलो जी हलो था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्लाह साईं जा एहसान ठीकु आहे, ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास, करम अला साईं जा, रब साईं जी बाज। तव्हां ठीकु आहियो भाउ? अल्लाह साईं जा एहसान साईं ॾाढी तव्हांजे लाइ ॾींहंनि खां पोइ ॾिठो आहे। हिकिड़ी फरमाइश आहे तव्हांजी, हिकिड़ो गानो तव्हांजो ॾाढो मशहूरु आहे। कहिड़ो हा था? सर, हा। कहिड़ो? वरी यादगिरियुनि वरायो असांखे। वरी यादगिरियुनि कंहिंजे यादगिरियुनि वरायो आहे अची? जी दी चवंदी कंहिंजे यादगिरियुनि तपायो आहे अव्हांखे? साईं वाहिद लाशारी जी यादगिरियुनि। आए हाय अल्लाह अल्लाह ॾिसो तॾहिं त असां हुनखे घुरायो आहे। वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त बराए महिरबानी, जॾहिं बि मां सभई कॉल कयो त प्लीज़ 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 रिक्वेस्ट आहे, दरख़्वास्त आहे, हथ ॿधी त टीवीअ जो आवाज़ु बंदि करे पोइ ॻाल्हाईंदा कयो। छो जो ॻाल्हाइण में जॾहिं मसइलो थिए थो त लाज़मी ॻाल्हाए, पोइ इलाही टाइम बि ज़ाया थो थिए ऐं टाइम बचाइण लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे। सो वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक आहे। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल खे असां उतां ई कंटिन्यू कंदासीं जिते असां छॾियो हुयो। सो वाहिद लाशारी साहिबु मौजूदु आहे त सही चयो न हाणे? अच्छा, अहिड़ा वाक़िया पहिरियों बि कॾहिं थिया आहिनि? काफ़ी कुझु शेयर करणु चाहींदो कोई एक्सपीरियंस? महफ़िल, काफ़ी प्रोग्राम्स जेके थींदा फंक्शन्स वग़ैरह, उते बि हिकु ॿ दफ़ा ईअं थी वियो ऐं उहो वरी प्रोग्राम भलो थी वियो। सो आई होप, वाह वाह वाह, मतिलबु अॼु को प्रोग्राम तव्हां पहिरियों ई चई छॾियो त इलाही सुठो थियण वारो आहे। कमाल। अच्छा, इन खां पहिरियों मां तराने जी ॻाल्हि कई ऐं उन में 3 वर्ड्स मां यूज़ कया त जेकॾहिं पसंदि, प्यार, इश्क, ठीकु आहे, 3 शयूं। पर तव्हां इहो न ॿुधायो त तव्हांखे सिखण में केतिरो टाइम लॻो? मूंखे त लॻो छा, मां परफेक्ट थोरी आहियां, मां सिखां पियो, ईअं न इन लाइन में आहियां। ईअं न कयो, ईअं न कंदो, ईअं न कयो, सही टाइम ॿुधायो। न सही। मूंखे तक़रीबन 20 इयर्स थी विया आहिनि। 20 इयर्स? हिन खे सिखंदे थी विया म्यूज़िक। पोइ सर तव्हां जहिड़ो केरु पैदा नथो थी सघे, छो जो अॼु के दौर वारनि वटि एतिरो टाइम ई न आहे। ईअं आहे या न आहे? हा, इहो त आहे, पर उहो वरी जेको आहे सो पची रास थिए त माण्हू वरी सुरसवाद वारो माहौल ॿियो थो ठहे। ईअं जेको कॉस्मेटिक्स वारा आहिनि पंहिंजो हिसाबु किताबु हुन में सही। अच्छा, अक्सर मां ॾिठो आहे त अॼुकल्ह जा जेके मॉडर्न फनकार थी विया आहिनि उनखे हर जॻह ते इलाही ऑप्शन्स, इलाही मौक़ा ॾिना था वञनि। पर असांजे जेके क्लासिकल रागी आहिनि या फोक जेके सिंगर्स आहिनि उहे वीचारा काफ़ी पोइते आहिनि। सो इन हवाले सां छा तव्हांजो छा ओपिनियन आहे त छा हुजणु खपे? इन में मीडिया जो किरदारु आहे। बिज़नेस अॼुकल्ह एॾी इन्वॉल्व थी वई आहे माण्हू में, जो इन जा लवाज़मात आहिनि, अरेंजमेंट्स आहिनि, हे हो, उहे नथा अचनि। हू वरी CD कल्चर घणो आहे सिलसिलो आयो, बसि हलाई म्यूज़िशियन छा जा सेटिंग छा जो मज़ो न अची लॻाई CD ॻाई लिपसिंग कई, हलो वियो पंहिंजो टपड़ खणी। ऐं उन्हनि खे बि सवलो पइजी वियो, सस्तो पइजी वियो, उन्हनि अरेंजमेंट खां बची विया। सो इहो अॼुकल्ह हले ईअं पियो। ऐं उहे पंहिंजो पाण ठाहे था अचनि, सीटियूं ख़र्च करे पंहिंजो पाण था ठाहे अचनि, ऑडियो बि ठाहे था अचनि, वीडियो जा बि इवन पैसा था ॾियनि था। हाणे यार असांजे वीडियो बि कयो। सो जेके बिज़नेसमैन आहिनि उहे चवनि था हाणे हिकिड़ी शइ ठहियलु ठुकियलु मिले थी, फ्री में मिले थी, असां हेॾे पैसो ख़र्च करे छो कयूं? इन करे उन्हनि जो उहो हिकिड़ो बिज़नेसमैन हूंदो आहे जेको पूरो इदारे खे हलाईंदो आहे। उन जी सोच हूंदी आहे बिज़नेस सिर्फ़ु, बसि उहो उनखे इहो गर्ज़ ई न आहे त छा थिए थो, कीअं थींदो, छा थींदो। सही। अच्छा, अव्हां जेतिरो माशाल्लाह लाइव परफॉर्म कयो था, रिकॉर्डिंग में अव्हांजो रिकॉर्ड इलाही घटि आहे। जी हाँ, तमामु घटि आहे। इहो छो भला? मूंखे मज़ो न ईंदो रिकॉर्डिंग में। पर हिकिड़ी लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़े फनकार जो विरसो आहे उहो संभाले रखण मां में ॾिसो न, उहे महफ़िलुनि जूं रिकॉर्डिंग्स आहिनि, अच्छा, तक़रीबन CDs आहिनि, उन्हनि जिते प्रोग्राम थींदा आहिनि उहे रिकॉर्डिंग्स आहिनि। बाक़ी चैनल्स वग़ैरह त परफॉर्म जेका मां कयो आहे उहे ट्रैक्स आहिनि, भई घणा एतिरा कोन्हनि। लाइव प्रोग्राम जेको महफ़िल हुजे, चैनल जो हुजे या ॿाहिरि जो हुजे, शादी जो हुजे, या उन में ॻाइण में ऑडियंस में वेठा हुजनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ फरमाइशूं कनि, जंहिंमें ॿुधनि, फरमाइश कनि त इट मीन्स ॿुधनि था त बाबा हीअ हिननि ॻायो आहे त हाणे असांखे हीअ शइ बि ॿुधणी आहे, त मज़ो बि ईंदो आहे ॻाइण में। इन जो मतिलबु आहे तव्हांखे त मतिलबु पूरी हिकिड़ी वॾो हिकिड़ो डेटा सेव करिणो पवंदो पंहिंजे माइंड में त भई जेकॾहिं हीअ फरमाइश अचे थी त हिनखे पूरो करिणो आहे। कोशिशि कंदा आहियूं जेका थी सघे। ऐं
तव्हांखे ख़बर आहे ॻोठनि में शादियूं या प्रोग्राम्स थींदा आहिनि राति जो 8-9 शुरू थींदा आहिनि सुबुह जो अराड़ो करे हलणो पवंदो आहे बिल्कुलु 6-7 कलाक कंटिन्यू तव्हां ॻाइणो पवंदो आहे ओ माय गॉड उन खां पोइ त हफ़्तो रेस्ट कंदा हूंदो या न नो बसि अची ॾींहं जो सुतासीं राति जो वरी कोई शो हलियासीं सो कीअं था मैनेज कयो छो ही रियाज़ छाजे लाइ आहे बाक़ी कंटिन्यू रियाज़ इन करे त आहे न इहा तव्हांजी स्टेमिना वधाईंदो तव्हांजी आवाज़ जी क्वालिटी बरक़रार रखंदो तव्हांखे जेको आहे सो साह खणण जी तकलीफ़ न थींदी रियाज़त एक्सरसाइज़ छाजी आहे बाक़ी हिकिड़ो माण्हू तव्हांखे चओ भॼे अधु किलोमीटर भॼंदो त उहो कलाकु वेठो हूंदो साह पियो खणंदो ऐं जेको माण्हू रूटीन जंहिंजी हूंदी उहो त 10 किलोमीटर भॼी वेंदो वरी अची वेंदो इहा एक्सरसाइज़ मस्ट आहे जी तमामु सुठी ॻाल्हि आहे उमेदु आहे त जेके नवां ख़ासि तौर ते जेके क्लासिकल म्यूज़िक लाइक कंदा उनजे लाइ कुझु सिखण जे लाइ बि अॼु मिलंदो अव्हां खां ऐं इन करे अॼु मां अहिड़े क़िस्म जा सवाल कयां पई त जीअं सभिनी खे कुझु न कुझु सिखण जे लाइ मिले छो जो मूंखे त मिले ई पियो पर जेके व्यूअर्स ॾिसनि पिया असांजी एतिरी मुंहिंजी एतिरी वर्थ त न आहे मां वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं कयां जंहिंमां को सिखनि बट सर अव्हां वटि जेको आहे उहो लाज़मी ॻाल्हि आहे त असां वटि ईअं सम्झो त हज़ारनि जे तइदाद में फ़नकार आहिनि जिन वटि इहा शइ कोन आहे सो ॻाल्हि ॿोल्हि कंटिन्यू कंदासीं बट म्यूज़िक सो कहिड़ो कलाम ॿुधाइणु चाहींदो तालिबुल मौला जी काफ़ी आहे वाह उस्ताद गुलज़ार अली ख़ान मुंहिंजो माना ॾाढो उस्ताद उनजी ॻाल्हि आहे अच्छा माशाल्लाह मंज़ूर साहब उस्ताद गुलज़ार अली ख़ान मुंहिंजो भाउ जेको आहे उस्ताद हनीफ़ लाइसर उन जो उहो उस्ताद आहिनि माना मुंहिंजो ॾाढा उस्ताद थिया माशाल्लाह माशाल्लाह जी गालियूं पेट वरन में गालियूं पेट वरन में वधी वणथियूं ॿाहिर मुंहुं न कयूं गोशे गजा न सुपरी मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं भला मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं भला तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं भला मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं भला तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां मन इश्क में छा छा थी गुजरियो मन इश्क में छा छा थी गुजरियो मूं तोखां कॾहिं कुझु कोन पुछो रिझी जे रुसी थो ॼाणे ख़ुदा रिझी जे रुसी थो ॼाणे ख़ुदा तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां
दर्दन जी हकीकत माहिल का, दर्दन जी हकीकत माहिल का, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, मां दिल जूं उजड़ियूं ॻाल्हियूं भला, मां दिल जूं उजड़ियूं ॻाल्हियूं भला, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां। बुध अर्ज़ है तालिब मौला जा, मौला जा, बुध अर्ज़ है तालिब मौला जा, ए सोहणन जा सरदार सदा, महबूब मिठा मिसरिन जहिड़ा, महबूब मिठा मिसरिन जहिड़ा, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, मां दिल जूं उजड़ियूं ॻाल्हियूं भला, मां दिल जूं उजड़ियूं ॻाल्हियूं भला, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां। वाह 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 वाह, तमामु सुठी Thank ॻाल्हि। you. भला इहे गुजरियूं ॻाल्हियूं कंहिंखे चवंदा आहियो? ये तो चयूं आहे न जेको न न कंहिंखे चवंदा आहियो, कंहिंखे चवंदा आहियो, अॼु सही ॿुधायो। ये चयूं न आने वारी चयूं आहे न, हाणे जेको सम्झे पांडे। न पर ॾिसो ईअं थोरी आहे, दिलि हर हिक खे थोरी ॾिबी आहे, हिकिड़े खे उहो त परमानेंट माण्हू हूंदो आहे, इहो त हूंदो, कंहिंखे। बसि हाणे उहो कॉन्फिडेंस आहे। अच्छा हीअ मतिलबु राज़ आहे? हा Forever न, राज़ ई हिकिड़े रखनि था ॾिसो न, हिकिड़े शाइर लिखियो आहे, असां हुनखे ॻायो आहे, हाणे जीअं लिखियो आहे उनखे ख़बर हूंदी। पर ॾिसो फीलिंग ईअं त कोन ईंदी आहे न, इहो त आहे, उनमें थोरो वरी टच ॾियणो पवंदो आहे पंहिंजी फीलिंग्स जो बि। इहा ई त ॻाल्हि पुछणु पइजे, टच ॾियणो पवंदो आहे, त लाज़मी ॻाल्हि आहे त जेसिताईं दिलि में को दूहो न दुखंदो आहे तेसिताईं त लाज़मी ॻाल्हि आहे को असरु नथो थी सघे न। पर ॾिसो न हाणे की ॾुख सूर इहे ज़िंदगी में ख़ुशियुनि जे विच में हिकिड़ो इंटरवेल आहे, सही बिल्कुलु ख़ुशी जेका आहे उहा इंटरवेल तौरु अचे थी, फॉर द टाइम बिंग हली थी वञे, इहे साथ इहे निभाईंदा आहिनि। सही एक्चुअली हमेशह आवाम लतीफ़ साईं व्यूवर्स चवणो ॾुखनि खे शहबाज़ ॾिनल मूंसीं गॾु घारियो। बिल्कुलु सही चयो आहे, ॾुख ज़िंदगी मुंहिंजे ख़्याल में कुझु घणो ई टाइम ईंदा आहिनि, हा। ख़ुशियूं टेम्पररी हूंदियूं आहिनि, फॉरन ख़ुशी जो बसि इंटरवेल तव्हां चयो न, उन शइ में इंटरवेल आयो, ख़ुशी आई, वरी हो कंटिन्यू तव्हांजो साथ ॾुख निभाए थो। असल में हूअं मां अहिड़े क़िस्म जा सवाल न कंदी आहियां, इलाही घटि कंदी आहियां, पर मूंखे जॾहिं ख़बर पवंदी आहे त भई हीअ हिकिड़ो महिमान आहे जंहिंजो मिज़ाज हमेशह सीरियस ई माण्हू ॾिठो आहे कंहिं बि टीवी चैनल ते किथे बि, त पोइ मां मतिलबु हिकिड़ी मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उनजो जेको फ़नी पासो आहे उहो बि दुनिया खे ॾेखारियो वञे, त न इंसानु सिर्फ़ु उहो ई न हूंदो आहे जेको तव्हां हिकिड़ो स्केच ठाहे था छॾियो या ॾिसो था, पर हिकिड़ो ॿियो पासो बि इंसान जो हूंदो आहे या न? हक़ीक़त यानी की हिकिड़ो सीरियस वाहिद लाशारी ऐं वरी हिकिड़ो फ़नी वाहिद लाशारी, फ़र्क़ु आहे न? हा फ़र्क़ु आहे, गैदरिंग में कंपनी में दोस्तनि में, ऐं उते वरी चेंज आहे माहौल। ठीकु, अच्छा मुंहिंजो साथी ॿुधाए सघे थो केतिरा शरारती आहियो हिन एज में बि? शरारती आहिनि सर? हाँ बिल्कुलु, मज़ाही आहिनि? हार ज़रूरु इहो ज़िंदगी जो हिसो आहे। अच्छा वधीक मज़ा कहिड़े मतिलबु फ्रेंड्स में जॾहिं हूंदा आहिनि त ईअं ई जे हिन महिल वेठा आहिनि बिल्कुलु स्ट्रेट, मतिलबु ईअं चइजे त ख़ामोश तबियत जा ईअं हूंदा आहिनि? असल में शायदि स्टेज या स्क्रीन हिकिड़ी अलॻि शइ आहे न, ज़ाती जेको ज़िंदगी जो सिलसिलो आहे, ज़ाती सफ़र आहे, पर्सनल पंहिंजी किथे बैठक आहे, कचहरी आहे, सफ़र आहे, ज़ाहिर आहे उन में त पोइ इंसानु चेंज हूंदा आहिनि। हा बिल्कुलु। ओके सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल्हि कंटिन्यू कंदासीं जी व्यूअर्स। सो मुख़्तसिर ब्रेक जो टाइम आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध खे सलाम सलाम सिंध,
के सलाम सलाम सिंह जी व्यूवर्स मुख़्तसिर ब्रेक हुए अमां खे भली कार चवंदासीं उमेद आहे तव्हां सभई असां सां गॾु जुड़ियल आहियो असांजो प्रोग्राम ॾिसो पिया ऐं अमां तमामु घणो इंजॉय बि एॾो की कचहरी खे करे रहिया हूंदो ऐं चांहि जो दौर बि आहे बिल्कुलु चांहि बि तयारु थींदी जॾहिं ऑर्डर कंदासीं बिल्कुलु है न ऐं उन खां पोइ मौसीक़ी बि आहे तव्हां ॿुधायो तव्हांखे मज़ो अचे पियो मां त एॾो ख़ुशि थियो आहियां जो ॿई जेके बि साईं कलाम ॿुधाया आहिनि मुंहिंजे सफ़ा अंदर खे छुई विया आहिनि आहे है मां त हींअर त ख़ैर मुंहिंजी उमिरि इहा कोन्हे पर आउं चवंदो उन उमिरि में जां त अलाए छा इन ते कयां कान्हे ते ॾाढा भला ॻाया मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे इहा त अञा सुठी ॻाल्हि आहे जो तव्हांखे पसंदि अचनि था ऐं अवां जहिड़ा खोड़ हिन महिल व्यूवर्स असांखे ॾिसनि पिया जेके हिन महिल यकीननि पसंदि कंदा हूंदा कलामनि खे ऐं वाई साहिब जे आवाज़ खे अंदाज़ खे अच्छा तव्हांजा त ख़ैर समय चाहींदड़ हूंदा आहे न हू वारा न तव्हांखे पसंदि करण वारा जेके तव्हांखे तव्हांजे आवाज़ खे पसंदि कंदा हूंदा ऐं त जॾहिं को मिलणु ईंदो आहे त हुन सां मिलंदा आहियो या थोरो चवंदा त न बिज़ी आहे मिलंदा आहियो मुंहिंजी आदत आहे भले सुतो बि पियो या केरु आयो मिलणु या किथे बि हुनखे विहारियो बैठक ते या कचहरी कई आहे रिस्पॉन्स ॾिनो उन्हनि जे करे माण्हू आहे उहे उनजी मोहबत में अचनि था मिलनि था चाहे सां पसंदि कनि था भले वीचारा ग़रीब बि हुजनि कहिड़े बि हिसाब किताब में हुजनि उन्हनि खे रिस्पॉन्स ॾियण इहो दिली हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे माण्हू ईअं न थियणु खपे प्राउड ई न हुजे सही इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा कॾहिं इहे रस्ते में यकीननि मूंखे पंहिंजा फ्रेंड्स मिली वेंदा हूंदा त भई ही भाई साहिबु वञे पियो ऐं मिलणु उते ई बीह रहिया हिकिड़ो मिलंदा आहिनि की अॼुकल्ह त वरी सेल फोन में ॾाढो सेल्फीस वग़ैरह जो माहौल ठही वियो आहे बसि रुॻो अची ॿख विझंदा साईं हिकिड़ो मिंट हिकिड़ी सेल्फी प्लीज़ अच्छा तव्हां बि ईअं कंदा आहियो सेल्फी क्रेज़ आहे सेल्फी जो न घटि आहे परे खां बाबा बसि बीठा आहियूं सिधा फोटो कढो हा बसि सेल्फी मुंहिंजी तक़रीबन न हूंदी कॾहिं कॾहिं काॾे को थी वियो कोई सिंधी बाक़ी आम न आहे इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे बट तव्हांजो दोस्त ॿुधाए सघे थो न रमज़ान ज़ाहिर आहे मुंहिंजो म्यूज़िक जो माहौल आहे ऐं जेके परस्तार आहिनि जिन जी माण्हू मोहबत एतिरी ॾिसे थो त पोइ उन्हनि जो एतिराम ऐं ख़्यालु रखणो ज़रूरु पवे जी अच्छा अव्हांजो सभ खां वधीक गहरो दोस्त केरु आहे इहो मूंखे नथो लॻे त मां को एॾो ॾुखियो सुवालु कयो आहे ॾाढो ॾुखियो सुवालु कयो अथव ओ माय गॉड ख़ैर जवाबु त ॾियणो आहे न सभु दोस्त सुठा आहिनि सभिनी सां आहे बाक़ी के हूंदा आहिनि जिन सां माण्हू सभु शइ शेयर करे सघे थो सो उहे क्लोज़ उहे आहिनि कॉन्फिडेंस तव्हां ईअं पिया लिकायो अक्सर हूंदा आहिनि न तव्हां जेकॾहिं पुछी वरितो त भई प्यारु कंहिंसां कंदा आहियो त उहे चवंदा आहिनि त न बसि कंदो आहियां पर नालो कोन ॿुधाईंदुसि सो उहा ई ॻाल्हि आहे त मतिलबु दोस्तनि जो नालो बि तव्हां ईअं था लिकायो न दोस्त आहिनि काफ़ी आहिनि ईअं न आहे जो हिकिड़ो ई आहे जो बसि जेको अच्छा मतिलबु ॿुधाए आहियो दोस्तनि खे त मां वञा थो सलाम सिंध न ॿुधाए आहियो छो भला बसि राति ॻाल्हि ॿोल थी असां हलियासीं स्टेटस कोन छॾियमि फेसबुक ते ठीकु अच्छा हूअं त यकीननि अव्हांजा जेतिरा बि सॉन्ग्स आहिनि अव्हांजा सभु पसंदीदा हूंदा पर कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके दिलि खे इलाही घणियूं वणंदियूं आहिनि सो उहो कहिड़ो कलाम आहे जेको अव्हांखे दिलि सां इलाही घणो वणंदो आहे ऐं का बि महफ़िल हुजे उन सॉन्ग खां बिना अधूरी हूंदी आहे हाणे पब्लिक जी जेका चॉइस थी सघे थो उहा मुंहिंजी न हुजे मुंहिंजी जेका पंहिंजी आहे उहा न हुजे मुंहिंजो जेको फेमस ट्रैक रहियो आहे ऐं पब्लिक में पसंदि आहे ऐं हर महफ़िल में उहो थींदो आहे वरी यादगिरियुनि वारा आहे असांखे वाह वाह पर मूंखे जेको पसंदि आहे मूंखे वरी इहो ग़ज़ल पसंदि आहे सदाईं अकेला सफ़र में ओ हिन महिल कहिड़ो ॿुधाईंदो वरी यादगिरियुनि या सदाईं अकेला इट्स अप टू यू जेको चओ इट्स अप टू यू इहो तव्हां ते मुनसिर आहे छो जो ॿई सॉन्ग्स माशाल्लाह पंहिंजी जाइ ते इलाही बहितरीनु आहिनि सो तव्हां ते डिपेंड थो करे मुंहिंजे ख़्याल में कंहिं दोस्त चयो बि हो वरी यादगिरी त पोइ उन खां पोइ वरी सदाईं अकेला सफ़र में रहियासीं सेकेंड ओके जी वाह वाह या
यादगिरिन जा सैलाबीदा रहा हो यादगिरिन जा सैलाब ईंदा रहा बंद अखड़िन मंझा बंद भजंदा रहा चंड चथरू कयूं दिल जी तन्हायत हो तुझे आकाश जी हिन अकेलायते तंज़मा रोज तारा तकीदा रहा बंद अखड़िन मंझा बंद भजंदा रहा अची पाण हाणे बचायो असांखे वरी यादगिरिन वरायो असांखे वरी यादगिरिन वरायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे ओ गुलाबी चपन मां खिंडेरे का खुशबू ओ गुलाबी गुलाबी ओ गुलाबी चपन मां खिंडेरे का खुशबू अलाए छो पया था सिकायो असांखे अलाए छो पया था सिकायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे वरी यादगिरिन वरायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे अची पाण हाणे बचायो असांखे
फरमाइश पूरी थी वई ऐं जिन खे ही सॉन्ग पसंदि आयो त यकीनन अॼु इलाही सुठो फील करे रहिया हूंदा हक़ीक़त ऐं पसंदि तव्हांजो बि पसंदीदा आहे हाँ डबल धमाको थी वियो न मुंहिंजो त ही सुञाणप इहो थियो आहे मीडिया ते सो क्लिक थींदो माण्हू कंहिं न कंहिं सॉन्ग में सही ऐं कुझु कंपोज़िशन्स इलाही सुठियूं हूंदियूं आहिनि बल्कि कुझु कंपोज़र इलाही सुठा हूंदा आहिनि सो कंपोज़िशन अव्हांजी पंहिंजी हूंदी आहे हमेशह या न तक़रीबन मुंहिंजो उस्ताद हूंदी आहे उस्ताद अव्हांजो हनीफ़ फासिल, भाउ मोहतरम हा। इन खां अलावा कंहिं ॿिए कंपोज़र जी कंपोज़िशन ॼाई आहे न बिल्कुलु मां पाण कुझु कयूं आहिनि ऐं ॿियो उन्हनि खां कराईंदो आहियां या उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां पोइ करेक्शन कराईंदो आहियां या उनजी पोइ जेका फाइनल जेको रफ करे फाइनल उतां कराईंदो आहियां अच्छा भाउ कॾहिं प्यार में दड़का ॾींदो आहे हक़ीक़त पुछो त हे भाउ मुंहिंजो जेको आहे हे असां शुरू में ईअं जीअं दोस्त हूंदा आहिनि ईअं रहिया आहियूं जी हा दोस्त थी रहिया ऐं हीअ वधि में वधि प्यारु कंदो आहे मूंसां ऐं असां गॾु मां शुरू में 10-12 साल कंटिन्यू सां गॾु ॻायो गॾु ॻायो वाह गॾु ॻायो गॾु ॻाइण सां तव्हांखे ख़बर पए थी रागी तमीज़दारी जी ऑडियंस खे कीअं कैप्चर कजे कहिड़ो कलाम किथे ॻाइजे छा माहौल आहे कीअं आहे उस्तादु कीअं थो ॻाए सॼो सिखणु जेको उस्ताद सां गॾु ॻाइण इहो वॾो सिखणु आहे न त ईअं त संगीत किताब भरिया पिया आहिनि ऐं तव्हांजा यूट्यूब ते सभु पिया आहिनि गवैया पिया आहिनि उहो ॿुधी तव्हां फनकार थी सघो था न थी ईअं न आहे सही पोइ तव्हांखे फील्ड में हलणो पवंदो आहे हुन सां ॻाइणो पवंदो आहे पोइ वञी उस्ताद जी दुआ पोइ उस्ताद तव्हांजो प्रैक्टिकल तव्हांजी महिनत इहे शयूं सभु कंबाइन थी गॾु थी हिकिड़ो माहौल ठहींदो आहे इहो ई बिल्कुलु इहो ई मुंहिंजे ख़्याल में त नतीजो आहे रिज़ल्ट आहे जो मां एतिरो सुठो ॻायो था ऐं इवन सॼी राति में मूंखे सिर्फ़ु माइक ॾिनी वञे मुंहिंजे ख़्याल में मूंखे कॾहिं कॾहिं ॾुखियाई पेश न आई हूंदी त हाणे सॼी राति अञा जीअं जीअं टाइम लॻंदो आहे गलो गरम थींदो तीअं तीअं अञा मज़ो ईंदो आहे अच्छा ईअं बि थींदो आहे न त असां त जेकॾहिं 2 कलाम ॻायूं त 3 खां पोइ हिमत कोन थींदी आहे त मतिलबु हाणे को कलाम ॻाइजे सो माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि ऐं बिल्कुलु मां मुंहिंजे भाउ मोहतरम खे बि ॿुधो आहे ऐं उहे त वरी माशाल्लाह इलाही डीप आहिनि इलाही डीप क्लासिकल ऐं जॾहिं उन्हनि खे ॿुधबो आहे त पोइ बि नालो आहे हाणे उन्हनि खे माशाल्लाह प्राइड ऑफ परफॉर्मेंस में अनाउंस थियो आहे माशाल्लाह सदारती अवार्ड याफ़्ता थिया आहिनि ग्रेट गवर्नमेंट तमामु ऑफ पाकिस्तान तरफ़ां ठीकु अच्छा अव्हांखे माशाल्लाह इलाही अवॉर्ड्स मिलिया हूंदा जी हा सो कीअं छा फीलिंग हूंदी आहे जॾहिं कोई मूंखे इंडिया में 2-3 अवार्ड मिलिया हुआ जेको मेन म्यूज़िकल कॉन्फ्रेंस थी कलकत्ता में उन में बेस्ट म्यूज़िक परफॉर्मेंस अवार्ड मिलियो उतां इंडिया जा बि आर्टिस्ट हुया हितां जा बि असां वियासीं दिल्ली में ऐं पोइ हितां जो शहबाज़ अवार्ड जेको थींदो आहे इहो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सिंध एक्सीलेंसी अवार्ड सिंध फनकार वेलफेयर जेको थियो बेस्ट परफॉर्मेंस ईयर जो सेमी क्लासिकल जो इहो मिलियो तक़रीबन 7-8 अवार्ड मिलियल आहिनि माशाल्लाह जॾहिं जॾहिं अवॉर्ड मिलंदो आहे छा फील कंदा आहियो फील तमामु फर्स्ट क्लास अलाह साईं शुक्र कंदो आहे माण्हू ऐं अरे सेलिब्रेट कंदा आहियो को पार्टी वार्टी ॾींदा आहियो त भई मूंखे अवॉर्ड मिलियो आहे बसि उहा ई पार्टी ईंदा आहिनि जंहिंमें अवार्ड मिलियो मतिलबु ख़र्चो ॿियनि जो कम थी वञे दोस्तनि घरा बाबा अचो हाणे ते कॾहिं न कयो हाणे अवॉर्ड मिलियो आहे भई चलो ठीकु आहे अॼु पार्टी मुंहिंजे तरफ़ां इंजॉय कयो न मूंखे छा त दोस्त ई कंदा आहिनि तक़रीबन अॼु असां वटि गैदरिंग कंदासीं सो ॻाल्हि ॿोल्हि खे कंटिन्यू कंदासीं मार्ज सां मुंहिंजी ॻाल्हि कटियां पई बट ब्रेक खां पोइ ब्रेक जो टाइम थी वियो आहे जी बी वर्स मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स वादे जे मुताबिक़ हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां हाज़िर आहियूं ऐं जे त असां सॉन्ग जी ॻाल्हि कई ब्रेक खां पहिरियों बि असां सॉन्ग ॿुधो कचहरी जो सिलसिलो बि जारी आहे पर मूंखे लॻे थो त सिंगर एॾो सुठो मौजूदु आहे ऐं थकिया त न आहियो अञा सर पकी ॻाल्हि आहे सॉन्ग ॿुधिजे तव्हांजा भले असां उन खां पोइ वरी कचहरी भई सॉन्ग खां बग़ैर असां थकी पवंदा आहियूं अच्छा हा पोइ तव्हां मूंखे पहिरियों ॿुधायो न मां ॻाल्हाई न ऐं अॼु मुंहिंजी टीम बि ख़ुशि थी आहे न ॿार त मस मस त छोकिरीअ चुप कयो न तव्हां न मुड़ो आहे इन करे मां न न चयो तव्हां मतिलबु न पिया चाहियो त मुंहिंजी टीम थोरी ख़ुशि थिए न असां त चयूं था छो पोइ तव्हां मूंखे पहिरियों ॿुधायो आहे न न मूंखे ख़बर ई तव्हां ॻाल्हाइण खां मुड़ो न हिन यकीन कयो मां चुप करे वियां यकीन कयो मां चुप करे वियां वैसे इहे डायलॉग्स जीएम जा हूंदा आहिनि जीएम मतिलबु एॾी वॾी रड़ कई मुंहिंजे कन में ओ माई गॉड परदो सलामत आहे अलाह जो शुक्र आहे कन जो सो सॉन्ग ॿुधंदासीं इन ई बहाने मां चुप कंदमि ताजल बेवस सिंध ते ॾाढो लिखियो आहे तमामु असांजी सिंध जो अज़ीम शाइर हुयो बिल्कुलु बिल्कुलु जी उनजी पोइट्री आहे
सिंधी सब सबाझड़ा हो बेली बाज न कहीं जी वड लिंगुनन जा लोह जा तन में फेर न फिद तू छा जानी डड तिन जा पंध पहाड़ जा मुझी सिंध सदा सोभारिया हो मुझी सिंध सदा सोभारिया वो मुझी सिंध सदा सोभारिया ही धरती मूर न धारिया मुझी सिंध सदा सोभारिया मुझी सिंध सदा सोभारिया ही धरती मूर न धारिया हो मुझी सिंध सदा हर राणो काक जो राणो हर राणो काक जो राणो हर माण्हू मखण जो जाणो हर राणो काक जो राणो हर माण्हू मखण जो जाणो ओ हर अख ॼण मोतीअ जो दाणो ओ हर अख ॼण मोतीअ जो दाणो हर हथ ॼण लियार जी टारिया ओ मुझी सिंध सदा सोभारिया मुझी सिंध सदा सोभारिया ही धरती मूर न धारिया ओ मुझी सिंध सदा केडी बाज भरी ओ केडी बाज भरी सा बोलिया दिनी जी जल जहमें लोलिया ओ केडी बाज भरी सा बोलिया दिनी जी जल जहमें लोलिया ओ भरी बेवस जी जहे झोलिया ओ भरी बेवस जी जहे झोलिया सा मिट्टी वडणन वारिया हो मुझी सिंध सदा सोभारिया मुझी सिंध सदा सोभारिया ये धरती मूर न धारिया हो मुझी सिंध सदा वाह वाह सिंध जी ॻाल्हि माशाल्लाह तमामु ॾाढी सुठी ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं सिंध जी ॻाल्हि थिए पंहिंजे माण्हुनि पंहिंजी जी धरती ॻाल्हि ॻाल्हि थिए आहे पंहिंजी धरती जे शइ शाइर जंहिं एॾो ख़ूबसूरत लिखियो आहे जंहिंजा उनजे ख़्यालात वीचार ऐं उन्हनि खे वरी परफॉर्म करण हिकिड़ो
कैफ़ियती माण्हू सही कैफ़ियती पंहिंजे ॿियो वरी असांजी माशाल्लाह दुनिया जे लेवल ते जेकॾहिं ॾिसजे असांजूं रीतूं पंहिंजूं आहिनि रस्मूं पंहिंजूं आहिनि कल्चर पंहिंजो आहे एतिरो कलरफुल कल्चर आहे माशाल्लाह असांजो जो इन जहिड़ो कल्चर दुनिया में काथे नथो ॾिसो कल्चर हिते आहे हाणे तव्हांजो असांजो मुल्क आहे पाकिस्तान हुनमें 4 सूबा आहिनि 5 थी विया आहिनि किथे बि मिनिस्टर कल्चर कोन्हे डीजी कल्चर कोन्हे सेक्रेटरी कल्चर कोन्हे छो त कल्चर ई न आहे कल्चर जिथे आहे इहो डिपार्टमेंट बि उते आहे डिपार्टमेंट्स बि उते आहिनि उते ई वर्क थिए बि पियो ऐं माशाल्लाह असांजो कल्चर एतिरो रिच आहे जो दुनिया हाणे असांजे कल्चर खे फॉलो पई करे जी हा ॾिसो शुरू खां वठी असां तहज़ीब याफ़्ता क़ौम रहिया आहियूं या असां पढ़ियल लिखियल मूसीक़ी रक़्स इहे शयूं सॼियूं असांजे उन में मिज़ाज में शामिल आहिनि हा माना असां कंहिं ते हमला न कया आहिनि असां जंगजू न आहियूं असां अमन पसंदि आहियूं मुहबत विराइण वारा माण्हू आहियूं असां शुरू खां वठी असांजी जेका हिस्ट्री आहे कल्चरल इन जे करे पूरे वर्ल्ड लेवल ते असांजे कल्चर जी पज़ीराई जेका थिए सही इहो ई कारण आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त भले असांखे तकलीफ़ अची वञे असांजे ज़ात खां कंहिं ॿिए खे तकलीफ़ न अचे ऐं शायदि इहो ई कारण आहे त दुनिया असां ते वधीक ईअं सम्झो त उहो ई सिंध ते माशाल्लाह त नथी चई सघां सॉरी एतिरियूं काहूं थियूं आहिनि असां एतिरा अमन पसंदि आहियूं एतिरा मुहबती माण्हू आहियूं जो असां न चाहींदा आहियूं त कंहिंजो बि नुक़सानु थिए पर दुनिया चवंदी आहे त वरी बि आख़िर में अची जेके वेही रहिया जहिड़ो करे वेही रहिया उन्हनि खे ज़मीनूं ॾिनियूंसीं बाबा ठीकु आहे तूं वेही रहे 5 एकड़ वेही रहो असां मतिलबु सभु कुझु पंहिंजे हवाले करे छॾियो ठीकु आहे हीउ तव्हांजो आहे सो इहा ई कारण आहे बहरहाल हुनजे बावजूदि न असांजी सिंधी ख़राबु थी आहे ऐं असांजी सिंध उहा ई आहे माशाल्लाह वलियनि औलियाउनि जी धरती आहे सरज़मीन आहे सो इहो ई रीज़न आहे त भले कुझु बि थी पए असांजी जेका सकाफ़त आहे उहा अञा बि मथां ई आहे सो असांखे कंहिंखां बि ॾुॾण जी का ज़रूरत कोन्हे अॼु सिंध जी जिते ॻाल्हि थिए थी त सिंध जा पंहिंजा खाधा आहिनि पंहिंजो लिबास आहे पंहिंजी सकाफ़त आहे सो खाधनि जे बारे में कुझु ॿुधाईंदो जॾहिं ॻोठ वेंदा आहियो लस्सी मखण हा इहो त लाज़मी हूंदो आहे ऐं वरी सीज़नल हाणे जीअं सर्दियूं अचनि पियूं उनमें बुसरी पचाईंदा आहिनि उन खां पोइ चिला ज़बरदस्त अच्छा हिते शहर में बि एहतमाम थींदा आहिनि छो जो ॻोठ में त लाज़मी आहे त सुबुह जो असां सीज़नल ॻोठा ईंदो आहे मखण घुराईंदा आहियूं या इहे सीज़नल लाज़मी थींदो आहे हिते बि सही यानी कि सुबुह जो आगाज़ चिले सां या बुसरी सां थिए हाय यकीन कयो असां वटि बि ईअं ई थींदो आहे ऐं इवन हाणे साग जो मौसमु आहे चिल पली इहे सभई शयूं त इहे असांजियूं सौगातूं आहिनि असां वटि ई वधीक तयारु थींदियूं आहिनि सो जॾहिं बि कंहिं ॿाहिरि खे असां अहिड़े क़िस्म जी का डिश खाराईंदा आहिनि त पुछंदा आहिनि आहे छा तयारु कीअं थियो आहे सो बिल्कुलु असां जेतिरी तारीफ़ कयूं ओतिरी घटि आहे ऐं ईअं लिबास माशाल्लाह शलवार कमीज़ ऐं हिकिड़ो प्रॉपर असांजे कल्चर असांजी सकाफ़त असांजे जेके विरसा आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि सां सेंसर थियण जी ज़रूरत आहे ऐं जेतिरो थी सघे असां पंहिंजी इन्हनि शयुनि खे प्रिज़र्व कयूं बचायूं उनजी सही पर असां बि अॼुकल्ह इलाही घणा मॉडर्न थी विया आहियूं जीअं ताहिरी भत पचंदो हुयो मौसम तक़रीबन जंहिं बारिश जो मौसम थींदो ताहिरी पचंदी बिल्कुलु गुड़ में चांवर ऐं उनजो पंहिंजो ई ज़ाइको पंहिंजी हिकु लज़त हूंदी पर हाणे शहरनि में अचण खां पोइ असां पाण ई पंहिंजी सकाफ़त खे इलाही पोइ छॾे ॾिनो आहे न पर छो असांजे घर में अञा बि असां ताहिरी पचाईंदा आहियूं हाणे बि गुराड़ी जी तयारी थी आहे रोज़ गुराड़ी था खाऊं मुंहिंजा ॿार एॾा शौक़ीन आहिनि जो चवंदा बाबा गुराड़ी खां बग़ैर असांखे मज़ो नथो अचे सची हा जे अगरि मखण नथो ॻोठां घुराए सघिजे न हिते बि मखण मिले थो उहो विझी मथां खां गुड़ बुरके खाराईंदा आहियूं ॿारनि खे इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे ईअं हुजणु खपे ऐं उहा ई ॻाल्हि आहे न त असां जेकॾहिं पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखंदासीं त असांजी सकाफ़त ज़िंदा हूंदी पर हाणे जेकॾहिं असां हद खां वधीक मॉडर्न थी वेंदासीं त लाज़मी ॻाल्हि आहे असांजी सकाफ़त असांखे पंहिंजी सकाफ़त या कल्चर ऐं पंहिंजी उन शइ खे लताड़ करे चऊं था मॉडर्न त थींदी आहे असांजी बेवकूफ़ी आहे इहा असां पाण खे डिस्ट्रॉय कयूं था इहो इन में न आहे जो तव्हां पंहिंजे पाण खे संभालियो था ऐं मॉडर्न थी विया आहियो का बि क़ौम पंहिंजे कल्चर ॿोली सकाफ़त खे लताड़ करे विसारे अॻिते वधी आहे त पोइ उन जो जेको आहे ऐं सभ खां वॾो सबूत असांजी सकाफ़त जो इहो आहे त तव्हां मौसीक़ी जी जेकॾहिं ॻाल्हि कयो असां वटि अंग्रेज़ी सॉन्ग अचे उर्दू सॉन्ग अचे कहिड़ो बि सॉन्ग अचे असां हुनखे फ़ौरन ॻाए वेंदा आहियूं पर असांजे फोक खे टच करणु कंहिं बि सिंगर जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे जेकॾहिं असां ॿाहिरि मुल्कनि जी ॻाल्हि था सिंधी जी काफ़ी ग़ज़ल आहे ग़ज़ल ॻाइबो आहे तव्हां ग़ज़ल तव्हां सॼी राति वेठा ॻायो तव्हां कुझु न थींदो उन ग़ज़ल गाए खे चओ त हिकिड़ी काफ़ी ॿुधायो त हू काफ़ी ॻाइण खां पोइ वञी कलाक मालिश कराईंदो सही था चओ बिल्कुलु एतिरो काफ़ी ॾुखी आहे ॾुखियो कमु आहे सो इनशाला वरी कॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त हिकिड़ो ॿियो प्रोग्राम अवां सां कबो ऐं उमेदु आहे त सुठो ई थियो हूंदो प्रोग्राम सो थैंक यू सो मच फॉर कमिंग
ऐं आख़िरी सॉन्ग मांखे ॿुधंदासीं के वॾी महिरबानी, ॾाढी सुठी चांहि हुई ऐं इंशाल्लाह वरी सूमर ते गॾु हूंदासीं छो जो सुभाणे परीहं मोकल बि त ज़रूरी आहे न ज़िंदगीअ में। सो मोकल आहे ॼण स्कूल जी मोकल आहे। मुंहिंजो होटल खुलियल हूंदो। ठीकु आहे त पोइ असां हीअं कंदासीं न, पोइ चांहि पीअण जे लाइ मां सुबुह जो हेॾे हली ईंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे। ओके, सो थैंक यू सो मच। आख़िर में हिकिड़ो पैगाम जेकॾहिं कंहिंखे ॾियणु चाहियो भाई साहब। असांजो पैगाम इहो ई आहे जेको ॾियूं था वेठा, यही पैगाम, पैगाम कलाम जी सूरत में, कलाम जी सूरत में। सो वॾी महिरबानी अवां जी बि, अवां बि क़ीमती वक़्तु पंहिंजो ॾिनो। सो व्यूअर्स, उमेद आहे त अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, तमामु घणो इंजॉय कयो हूंदो ऐं जेका कचहरी थी, जेका म्यूज़िक हुए, सभु शयूं अव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। सो नवाज़िश अवां सभिनी जी पंहिंजो फीडबैक, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन प्रोग्राम खे जेकॾहिं मिस थी वियो, काॾे अवां कम सां निकिरी वियो, वरी हाणे अवां जॉइन कयो आहे, तव्हां सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते हिन प्रोग्राम खे अवां डाउनलोड करे पूरो ॾिसी सघो था। कंहिंखे शेयर करणु चाहियो त हुन ते शेयर बि करे सघो था, इहो तव्हांजी मर्ज़ी आहे। कमेंट्स करे सघो था, ॿुधाए सघो था त प्रोग्राम मूंखे सुठो लॻो या न लॻो। सो पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम जलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू, कलाम। लतीफ़ साईं भाई राणे मां, छो त असां एंड महफ़िल जो राणे सां कंदा आहियूं, मतिलबु मूमल माइंड करे वञे राणो न थियणु। रे मां पद मां रे मां रे मां पदनी ध पद मां परे ग सारे नी नी सा। पहिरी